अल्लाह पाक जा एहसान। अॼु आचर जो ॾींहुं आहे। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे पंहिंजे ॻोठनि वस्तुनि वाणनि में स्कूल खां पोइ मोकल थींदी आहे जॾहिं त आउं कोशिशि करे हिकु ॿ ॾींहं हफ़्ते में कमकार पाण कंदो आहियां। सो अॼु अलहमदुलिल्लाह ही ढोई जो सिलसिलो जेको आहे जारी आहे। माण्हू थोरा आहियूं, 2-3 ॼणा आहियूं। सो ही जेको बि ॾिसो था तव्हां ढोयूं लाभ अहिड़ो गाह परते हलंदा। सो अल्लाह जा एहसान साथियों। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे अलहमदुलिल्लाह जॾहिं 5-6 ॾींहं पढ़ाए स्कूल में, उन खां बाद में जॾहिं ॻोठ में ईंदा आहियूं आचर जे ॾींहुं को सनो थोरो कमकार हूंदो आहे। अॼु बि ढोई हले थी। सो मज़दूर थोरा घटि आहिनि, बाक़ी हिन पासे ॾे ही जेको आहे लाभ थी वियो आहे। परते ॾहें गाह बि हलंदा, साम्हूं ॾेखारियो ॾे पोइ इहे थ्रेशर परते हलंदा, कमकार हले थो। ही गाह दाह बि हले थो, जिथे किथे कमकारियूं शुरू थी आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे सिर्फ़ु स्कूल ताईं महदूद माण्हू न रहे ऐं स्कूल खां पोइ कोशिशि हुजे त ॿियो कमकार जेकॾहिं घर जो को थिए थो त उहो बि माण्हू पंहिंजी कोशिशि करे ऐं उनखे मुकमल करे। हाणे अचूं तालीम जे तरफ़ त असांजी सिंध जी तालीम जेका आहे उहा कमज़ोर छो आहे, इन ते मां घणो गौर वीचार कयो। उन खां बाद में अॼु तव्हांजे साम्हूं इहो अर्ज़ु कयां थो त जेके उस्ताद आहिनि असांजे स्कूलनि जे अंदरि अलहमदुलिल्लाह तमामु घणा कामिल उस्ताद बि आहिनि। 50% तमामु भला नेक नियत पंहिंजे बचनि जे भलाई जे लाइ, ॻोठनि वस्तुनि वाणनि खे आबाद करण जे लाइ हू चाहिनि था त सुधारो अचे, तालीम अचे, कानून खे ताक़त मिले। पर जेके बाक़ी पोइ ते 50% माण्हू आहिनि जेके उस्ताद आहिनि ख़ासि करे स्कूलनि जे अंदरि, उन्हनि जी ख़िदमत में इहो ई हथ ॿधी अर्ज़ु आहे त तव्हां रुॻो सिर्फ़ु 5 कलाक आहिनि 8 हिकु वॻे ताईं 5 कलाकनि में सिर्फ़ु रुॻो 1 घंटो बि तव्हां सुठे अंदाज़ सां, ही प्राइमरी जा जेके टीचर आहिनि उन्हनि जे लाइ रिक्वेस्ट आहे त सिर्फ़ु 1 घंटो सिंध जा उस्ताद पढ़ाइनि न, यकीन कयो सिंध जी तक़दीर बदिलजी वेंदी। सो इहा ई तव्हांजी ख़िदमत में अॼु अर्ज़ु करिणो हो त कोशिशि कयो त पंहिंजी सिंध जी तालीम जो जेको ही ॿुॾल बेड़ो आहे इनखे पार पहुचाइजे, पंहिंजे सिंध जे बचड़नि खे पढ़ाए कामयाबु कजे। सुभाणे इहे जोधा जवान अॻिते वधी करे ऐं सिंध जो, पंहिंजे मुल्क जो, पाकिस्तान जो नालो रोशन कनि। सो इहा ई तव्हां सभिनी दोस्तनि खे दस्त बस्ता रिक्वेस्ट आहे, पंहिंजे बचनि ॾे तवजो ॾियो, पंहिंजी तालीम ॾे तवजो ॾियो। इंशाअल्लाह अल्लाह पाक कंदो त सभिनी जी भलाई थींदी। अस्सलामु अलैकुम।